अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलिका आवा हां मुबशिर सोलंगी। अया हुआ है पेरिया गुल सबका पेरी नजर हेडलाइंस ते वफाकी हुकूमत पारां KPK में अफगान कैंपस खत्म करण जो ऐलान। घर वज़ीर मोहसिन नकवी चयो आहे त मुल्क अंदर जेतिरा भी हमला थिया आहिनि उन्हनि में अफगानी मुलविस आहिनि। पेशावर में FC हेडक्वार्टर ते हमले में अफगानी मुलविस निकिता। इस्लामाबाद जुडिशियल कॉम्प्लेक्स ते हमलो बि अफगान दहशतगर्दनि कयो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू वज़ीर वधीक चयो आहे त पंजाब सिंध ऐं बलूचिस्तान में अफगाननि जी नेकाली जो सिलसिलो जारी आहे, पर KPK में अफगाननि जे हवाले सां मुश्किलातूं आहिनि। हर SHO जी जिम्मेवारी आहे त अफगान शेरनि खे कढे। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जो गदल इजलास सुभाणे तलब करे वरितो। सहाफ़ियुनि मीडिया वर्करनि जे तहफ़्फ़ुज़ जो बिल पेश थियण जो इम्कान। अक़लियतनि जे हक़नि जो बिल ऐं पाकिस्तान एनिमल काउंसल जो बिल भी पेश कयो वेंदो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मिसर जे पहिरीं वज़ीर जी मुलाक़ात। दिफ़ा सिक्योरिटी ताउन ऐं अस्करी राब्तनि ते ख़यालनि जी ॾे वठि। चैलेंजन्स खे मोटाइण लाइ आला सतही राब्तनि जे तसलसल जी अहमियत ते ज़ोर। वज़ीर आज़म बरतानिया में 4 ॾींहं रहण बाद अॼु वतन वापस रवानो थींदो। ज़रनि मूजिब शहबाज शरीफ अॼु राति वतन वापस पहुचंदो। लंडन में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो 7 मेडिकल अपॉइंटमेंट्स थियूं। हिन मुख़्तलिफ़ वफ़दनि सां मुलाक़ातूं कयूं। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस जे नोटिफिकेशन ते कम शुरू करे छॾियो आहे। वज़ीर आज़म जी वापस पहुचंदे उन खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। ख्वाजा आसिफ जो वधीक चवणु आहे त नोटिफिकेशन मुक़ररु वक़्त ते जारी कयो। नोटिफिकेशन ते अफ़वाह पखेड़ण जी गुंजाइश न आहे। वफाकी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघ में लात करे छॾी। पेट्रोल ₹2 ऐं डीज़ल ₹4.79 सस्तो। पेट्रोल जी नई क़ीमत ₹263 45 पैसा मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। डीज़ल जो नओं अघु ₹279.65 फ़ी लीटर मुक़ररु कयो वियो। सिंध काबीना कराची में रेंजर्स जी मुक़ररी वारे मुद्दे में 1 साल वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास काबीना पारां DHA लाइ पाणी जी क़ीमत ₹0.85 मां घटाए ₹0.60 फ़ी गैलन मुक़ररु करण जो फ़ैसिलो। मैंग्रोव्स जी बहाली, शहरी जंगलात ऐं ग्रीन बेल्ट ठाहिण जी मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर पारां साइंसी बुनियादनि ते लैंडफिल साइट्स ऐं बायोगैस मंसूबा ठाहिण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त रेंजर्स दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी एक्ट तहत पंहिंजनि अख़्तियारनि सां गॾु पुलिस जी मावनत जारी रखंदे। कराची में नीपा बेड सां गटल जे खुलियल हॉल में बुॾी फौत थियल नीगर जो लाश हथ। 3 वरनि जे इब्राहिम जो लाश 14 कलाकनि खां पोइ गंदे नाले मां हथायो। गुज़िरियल राति देर सां ॿारड़ो वालदेन जे साम्हूं रोड भरिसां खुलियल गटर में किरी ॿुॾी वियो हो। इंतज़ामिया पारां मदद न करण ते रोड ब्लॉक करे ऐं टायर साड़े एहतजाज कयो वियो। मेयर मुर्तज़ा वहाब चयो आहे त वाक़ियो अफ़सोसनाक आहे। वारस सां ॾुख में बराबरि शरीक आहियूं। कुझु माण्हुनि वाक़िए खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल कयो। गड़ी यासीन वेझो बिरोही जतोई तकरार त वकील नौजवान भाणज समेत क़तल। हथियारबंदनि जी फायरिंग में अली हसन बिरोही ऐं संदसि भाणज नज़ीर बिरोही सख़्त ज़ख़्मी। लाड़काणो अस्पताल नियंदे रस्ते में फौत। वाक़े बाद धुरियन में सख़्त छिकताण। पुलिस कोठ नौशेरो में पिट क़ाइम करे छॾी। वारसनि जो चवणु आहे त वकील अली हसन ऐं नज़ीर बिरोही अदालत वञी रहिया हुआ त मथां हमलो कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त ज़मीन जी तकरार तां धुरियन जा 4 माण्हू क़तल थी चुका आहिनि। खैरपुर में बारड़ो ट्रेन जी टक्कर में फौत। पुट खे बचाईंदे पीउ बि जान ॾेई छॾी। सेंट्रल जेल भरिसां ट्रेन हादसे में खान मोहम्मद चन्ना ऐं संदसि 3 वरनि जो बारड़ो उमर फौत थी विया। 5 वरनि जो सिद्दीक सख़्त ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल में दाख़िल। वारसनि मूजिब बारड़ा घरनि वेझो रेलवे ट्रैक ते रांदि करे रहिया हुआ। ट्रेन जे टक्कर में हिकु बारड़ो फौत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो। पुटनि खे बचाईंदे वालिद बि फौत थी वियो। ओ मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे में रोज़ो लाल लतीफ़ जो। मेहरान टीवी तरफ़ां 7 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जी तयारियूं उरूज ते पहुची वयूं। सिंध जे क़दीमी सकाफ़त खे दुनिया ताईं उजागर करण लाइ मर्द, औरतूं, बुज़ुर्ग तोड़े बारड़ा पुरजोश।
पढ़ो लिखो हुनर सिखो ऐं नशो छॾियो जे सिरे हेठि मुख़्तलिफ़ शहरनि में मच कचेरियूं ऐं ॿिया प्रोग्राम मुनक़िद। टणे मोहम्मद खान में शहरी इतिहाद ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां रैली रेलवे स्टेशन खां प्रेस क्लब ताईं सकाफ़ती रैली। समें माण्हुनि पारां सिंधी वेस वॻा पाए झुमरियूं। सन में मेरान टीवी तरफ़ां 7 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां जीए सिंध जे प्लेटफॉर्म तां सकाफ़ती रैली। मलीर में जसकम जसाफ पारां गुलशन हदीद खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं सकाफ़ती जागृता रैली कढी वई। अगड़ा में मेरान टीवी तरफ़ां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मच कचेरी रखाई वई, जंहिंमें नाले वारनि फनकारनि सुर विखेरिया, डिगरी, दौड़, बोरो, नओ देरो उॾेरो लाल ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद।